घोसपुर भरिसां घोसपुर के कच्चे वारे इलाइक़े में जंगिण थाने की हद जे ॻोठ निहाल खान जाफ़री भरिसां अणॼातल हथियारबंदनि की फायरिंग में ॻोठाणो जमालदीन जागीराणी गोलियों लगण सबब मारिजी वियो आहे। मिलियल ॼाण मूजिब ॻोठ मुरादली जागीराणी जो रवासी 40 वरनि जो नौजवान जमाल जागीराणी पंहिंजे ॿारनि जो इलाज कराइण लाइ ॻोठ खां घोसपुर अची रहियो हो त ॻोठ निहाल खान जाफ़री भरिसां रस्ते में लिकी वेठल ॿिनि हथियारबंदनि खेसि किलाशनकोफ जो बस हणी क़त्ल करण बाद फरार थी वञण में कामयाब थी विया। वाक़े जे इतला बाद हदी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश खणाए पोस्टमार्टम लाइ घोसपुर अस्पताल आंदो। ज़रूरी कार्रवाई बाद नौजवान जो लाश वारसनि हवाले कयो वियो। राब्तो करण ते पुलिस ॿुधाए त वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे छो त जागीराणी बिरादरी जो हिक ई वक़्तु चइनि बिरादरनि सां झेड़ो हलंदड़ आहे। वधीक वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।